बाबा साईं, अॼु मां बि तव्हां सां गॾु पोल्ट्री फार्म हलां प्लीज़? छो न पुट, तव्हां ज़रूरु हलो ऐं एग स्टोर करण में मुंहिंजी मदद बि कजो। ये सारा पुट, हिननि बॉक्सिस खे थोरो गौर सां ॾिसो। हिननि ते वंस, टेंस ऐं हंड्रेड्स लिखियल आहे। हिननि खे असां एग्स स्टोर करण जे लाइ इस्तेमाल कंदा आहियूं। पर इहो कीअं? जीअं तव्हां हीअ 37 एग्स स्टोर करणा आहिनि त असां 30 एग्स टी कंटेनर में यानी टेंस जे बॉक्स में रखणा आहिनि ऐं 7 एग्स ओ कंटेनर वंस जे कंटेनर में रखणा आहिनि। हे त तमामु आसान आहे। चङो, हाणे जल्दी सां इहो ॿुधाए त जेकॾहिं तोखे 86 एग्स स्टोर करणा हुजनि त तूं छा कंदीअ? हिन नंबर में 8 जी प्लेस वैल्यू 10 आहे ऐं वैल्यू 18। 6 जी प्लेस वैल्यू 1 आहे ऐं वैल्यू आहे 6। यानी त मां 80 खे 10 जे कंटेनर में रखंदसि ऐं 6 खे 1 जी कंटेनर में रखंदसि। हिन नंबर्स खे वर्ड्स में हीअं लिखंदा आहिनि। अरे वाह, तूं त तमामु जल्दी सम्झी वई आहीं। दोस्तो, हाणे तव्हां बि हिन जी हेल्प करियो ऐं इहो ॿुधायो त 324 एग्स कहिड़ी तरह स्टोर थींदा। जी हा, 3 जी प्लेस वैल्यू हंड्रेड्स आहे ऐं वैल्यू 300। 2 जी प्लेस वैल्यू 10 आहे ऐं वैल्यू 20। अहिड़ी तरह 4 जी प्लेस वैल्यू 1 आहे ऐं वैल्यू आहे 4। असां हिन नंबर खे वर्ड्स में हिन तरह लिखंदा आहियूं। दोस्तो, हाणे हे नंबर 275 एग्स बि स्टोर करे वठूं था। टू जी प्लेस वैल्यू हंड्रेड्स आहे ऐं वैल्यू 200। यानी 200 एग्स एच बॉक्स में रखणा आहिनि। 7 जी प्लेस वैल्यू आहे 10 ऐं वैल्यू आहे 70। 70 एग्स टी बॉक्स में रखणा आहिनि। 5 जी प्लेस वैल्यू 1 आहे ऐं वैल्यू 5। 5 एग्स ओ बॉक्स में रखंदासीं। हिन नंबर खे वर्ड्स में हीअं लिखबो आहे। हाणे तव्हां हिननि नंबर्स में डिजिट 5 जी प्लेस वैल्यू ऐं वैल्यू ॿुधायो ऐं हिननि नंबर्स खे वर्ड्स में बि लिखो। राइट द प्लेस वैल्यू and value of digit 5 in the given numbers. Write these numbers in words also.